कोशिशि कई जेके शादीअ में रस्मूं अदा कयूं वेंदियूं आहिनि उन्हनि खे बि लिखण जी मूं कोशिशि कई, उन्हनि खे सहेड़ण जी कोशिशि कई। थी सघे थो उहे रस्मूं अॻु पुठि थियल हुजनि, उन लाइ सभिनी खां पहिरियां सभ खां पहिरियां आउं तव्हां खां माज़रत वठंदुमि ऐं उहे रस्मूं कहिड़ियूं आहिनि आउं तव्हांखे ॿुधायां थो। इहा बिल्कुलु हिकु रस्म आहे बुकी। बुकी कॾहिं अदा कई वेंदी आहे ऐं उहा कीअं अदा कई वेंदी आहे। या बुकी में अन लप खणी जनर में वारी वारे सां विझी वेंदी आहे। शादी खां अॻु में घोटेतनि में बुकी जी रस्म थिए थी, जेका शादी खां अॻु में 21 ॾींहंनि यानी 21, 15, 7, 5 या 3 ॾींहं अॻु में अदा कई वेंदी आहे। उन खां पोइ वनवाह या वनाह या वन शादी जी इब्तिदाई रस्म जंहिंमें घोटेतनि जूं औरतूं कुंवार खे वनवाह जो मख़सूस पीले रंग जो वॻो पहिराए मुख़्तलिफ़ सौण साट करण बाद घर जी हिक कुंड में विहारे छॾींदियूं आहिनि। वनवाह जो वॻो कुंवार खे शादीअ ताईं पहिरियल हूंदो आहे। मेहंदी जेका रस्म आहे, शादी खां हिकु राति अॻु घोट ऐं कुंवार खे मेहंदी लाइ मेहंदीअ जी रस्म अदा कई वेंदी आहे। मोड़ ॿधण जी रस्म। मोड़ ॿधण जी रस्म कुंवारेतनि जे घर वञण खां अॻु घोट खे मोड़ ॿधी वेंदी आहे। निकाह जी रस्म। मुस्लमान में निकाह पढ़ाइण वारो मौलवी या रजिस्टर या निकाह ख़्वां हिकु सरकारी फार्म कुंवारेतनि ऐं घोटेतनि खां भराईंदो आहे। उन खां पोइ सरगस जी रस्म। सरगस निकाह खां पोइ घोट खे तयारु करे सरगस लाइ आंदो वेंदो आहे। उन खां पोइ ॾावण जी रस्म। ॾावण घोट जॾहिं निकाह करे कुंवार जे घर ईंदो आहे त कुंवार जी भेण या वेझी माइटाणी घोट खे ॾावण विझंदी आहे ऐं उन ॾावण जे बाबति जेको मूं पढ़ियो हुयो त उहो कंहिं शायदि ॻाढ़े रंग जे धागे सां हुन घोट खे ॾावण ॾिनो वेंदो आहे। उन खां पोइ तिर मुअण या चांवर मुअण जी रस्म। लाउन खां पोइ हीअ रस्म अदा कई वेंदी आहे। या बिल्कुलु लाउन खां पोइ तिर मुअण या चांवर मुअण जी रस्म अदा कई वेंदी आहे। खीर में मुंडी ॻोल्हण। या खीर मुंडी ॻोल्हण लाइ हीअ रस्म अदा कई वेंदी आहे जॾहिं कंहिं बर्तन कंहिं वॾे थांव में खीर विझी हुन मुंडी रखी वेंदी आहे। पोइ घोट ऐं कुंवार उहा मुंडी ॻोल्हींदा आहिनि, पोइ जेको खटे हुनजा नसीब। उन खां पोइ फुल चूंडण। फुल चूंडण में कुंवार जे भरिसां वेठल औरत कुंवार जे मथे ते कपह रखंदी वेंदी आहे ऐं घोट उहा कपह चूंडींदो वेंदो आहे। पोइ विञणी जो सौण या साठ। विञणो घोट जे अजर खां वेड़े कुंवार जे गोॾनि ऐं कुल्हनि ते ऐं निरण जे मथे ते लॻायो वेंदो आहे। हीउ सौण 3 भेरा कयो वेंदो आहे। उन खां पोइ मुठी खोलाइण। कुंवार जे हथ में हिकु खारक ॾिनी वेंदी आहे जेका घोट खोलाइण जी ॾाढी कोशिशि कंदो आहे। जेकॾहिं घोट हार मञी त उहा खारक कुंवार संभाले रखंदी आहे
ऐं पोइ उहा खारक राति जो घोट ऐं कुंवार अधु अधु करे खाईंदा आहिनि। ऐं उन खां पोइ बूट लिकाइण जी रस्म। बूट लिकाइण जी रस्म कुंवार जी भेण या का वेझी माइटाणी अदा कंदी आहे। ऐं पाण सम्झो त घोट जी जेका बूट आहे उहो छो लिकायो वेंदो आहे, घोट जो जूतो छो लिकायो वेंदो आहे त जीअं असां हुन खां कुझु पैसा वठी सघूं। ऐं उन खां पोइ लाऊं, जी आहे इहा बि हिकु रस्म आहे। सिंधी रस्मनि मूजिबि जेसि ताईं लाऊं न थींदियूं आहिनि तेसि ताईं शादी मुकमल नाहे थींदी। उन खां पोइ ॻंढ खोलण जी रस्म। कुंवार जे रए खे घोट जी अजरक जे पलांद सां ॿधो वेंदो आहे ऐं घोट उहा ॻंढ चपटी यानी सिर्फ़ु हिकु आङुर ऐं अंगूठे सां उहा आङुर खोलींदो, ॻंढ खोलींदो आहे। उन खां पोइ हिकु ॿी रस्म अदा कई वेंदी आहे जंहिंखे चवंदा आहिनि नखेटी। उन बाद हिकु ॿी रस्म कुटी खाराइण जी जेका रस्म अदा कई वेंदी आहे। ॻोठाणनि शादियुनि में घोट जॾहिं वॾड़नि सां मिली करे कुंवार जे घर ईंदो आहे त कुंवार जी माउ कुटी खणी ईंदी आहे। घोट ऐं कुंवार सां गॾु 7 सुहागणियूं सवण कंदियूं आहिनि ऐं कुटीअ जो पहिरियों गिरह घोट ऐं कुंवार खाईंदा आहिनि। या बिल्कुलु हीअ मालूमात, मुख़्तसर मालूमात शादीअ जूं रस्मूं।